सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांखे जेको कुछ आहे उनजो सिर्फ सही इस्तेमाल थे, वो सही हले। इन्ही करे असां जॾहिं सचे साईं जी दावनि में ईंदा आहियूं ऐं ॾिसंदा आहियूं, जॾहिं बि उनजे साम्हूं ईंदा आहियूं उनजो दर्शन थींदो आहे। दर्शन थियण सां असांजूं अखियूं बंदि थी वेंदियूं, शीश झुकी पवंदो आहे। हिकिड़ो पंहिंजो पाण ते हलंदी रहंदी आहे। कंहिं बि मंदर में वञूं, किथे बि वञूं, जीअं वेंदासीं साम्हूं दर्शन कंदासीं, दर्शन करे अखियूं बंदि थींदियूं, शीश झुकंदो आहे। इन जो मक़सदु असां जीअं ई सचे साईं जे साम्हूं वियासीं, उनजा गुण, उनजूं रहमतूं, उनजूं चङाइयूं, उनजो नेम, ध्यान, सिमरन, तपस्या, सत्कर्म, सदगुण, सदबुद्धि, सब कुछ, वो ईश्वरी प्रेम, उहा प्रभुता असांखे सभु कुझु ॾिसण में ईंदी आहे। ऐं जॾहिं ॾिसंदा आहियूं त पोइ उनखे प्यार सां उनखे पंहिंजी अखियुनि में, हक़ीक़त में अखियुनि में समाईंदा आहियूं, पंहिंजे अंदर में भरींदा आहियूं। ऐं अखियुनि में भरे करे जेको सॼो शीश झुकंदो आहे, ॼण मालिक खे अरदास कंदा आहियूं, मालिक हाणे रहमत कर, जेको तूं आहे, तुंहिंजा गुण आहिनि, तुंहिंजी चङाई आहे, तुंहिंजा तपस्या आहे, तुंहिंजी सत्कर्म आहे, हाणे आसीस कर, इहे गुण सभु मूं में बि अचनि, मां बि तो वांगुरु बणिजी करे ओढ़ो थी वञा, पंहिंजो पाण खे उन मंज़िल ते पहुचायां, पंहिंजो पाण खे उन ताईं आणे छॾियां। तंहिंजे करे जॾहिं असां उन सचे साईं, उन सतगुरु, उन मालिक जे साम्हूं वेंदा आहियूं, देव अवतार जे साम्हूं वेंदा आहियूं, ईश्वर जे साम्हूं वेंदा आहियूं, मक़सदु असां ओढ़ा थियण वेंदा आहियूं, ओढ़ा बणजण वेंदा आहियूं। ऐं पोइ जॾहिं ओढ़ा थींदा आहियूं त पोइ नारद खे भॻवान चयो, हाणे 84 जेको पाप थियो उनखां पुछी आहे। ऐं जॾहिं उनखां पुछो तो गुरु खे चयो, उनखे चयो छड़ो मूंखे 84 लिखी ॾेखारे, आहे के छापे ॾेखारे। ऐं जॾहिं हुन छापी त हुन ते लेथड़ियूं पाइण लॻो। त भॻवान पुछियो लेथड़ियूं छो? चइसि उहा 84 बि तुंहिंजी, हे 84 बि तुंहिंजी। ऐं पोइ ॾिसंदे ॾिसंदे जॾहिं असां उन ऊची मंज़िल, उन रहमत ताईं पहुचंदा आहियूं त पूरी 84 जा कर्म कटिजी वेंदा आहिनि। असां मोक्ष खे पाए करे उन मालिक सां मिलंदा आहियूं, उनजी रहमत ताईं वञी करे पहुचंदा आहियूं।